नाज़रीन, सॼी सिंध जियां जाम साहब वासिन भी दवाउनि जे अघनि खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां जाम साहब वासिन आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। गवर्नमेंट जेको चए पई त असां आवाम लाइ रिलीफ आणींदासीं, आवाम लाइ वॾो कमु कंदासीं, सोनामी ईंदी, ही सोनामी बिल्कुलु आई आहे ग़रीब आवाम खे तबाह करण जी सोनामी आई आहे, जंहिंमें ग़रीब जे आम वापे जूं शयूं, जंहिंमें खाधे पीते जूं, खाध खुराक जूं ऐं बिलख़ुसूस मेडिसन जेको ग़रीब ॿार बचो हर माण्हू खाए थो, उहा मेडिसन जेका 500 खां 1000% महांगी थी आहे हिन PTI जी गवर्नमेंट में। जेको आहे सो सोनामी बिल्कुलु आई आहे, ग़रीब आवाम खे तबाह करण जी सोनामी आई आहे। असां इमरान ख़ान खे अपील था कयूं त पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर हुअण जे नाते तमामु जल्द खां जल्द हिन ते नोटिस वरितो वञे, मेडिसन जा रेट किराया वञनि। इन तब्दीली सरकार जो ही जेको नओं बम किरायो आवाम ते मेडिसन महांगी कई आहे, इनखे बिल्कुलु रद्द कयूं था। हींअर ग़रीब आवाम तमामु ग़रीब तबिको परेशान आहे, मिडल क्लास माण्हू काॾे वञनि, ही दवाऊं महांगियूं कयूं वयूं आहिनि, ग़रीब तबिको तमामु परेशान आहे। असां इन अघनि खे रद्द था कयूं। गवर्नमेंट जो हिकिड़ो नओं कारनामो दवाऊं मेडिसन जेको जापोन ज़िंदगी जो जेको नंढे वॾे ॿार जी हर कंहिंजी ज़रूरत आहे, उन ते वॾा टैक्स लागू कया विया आहिनि। इमरान ख़ान चवंदो त असां सुनामी आणींदा, तब्दीली आणींदासीं, हीअं कंदासीं, तब्दीली बि आंदी त पहिरियां लॉकडाउन ग़रीब आवाम खे ज़लील कयो त हीअ मेडिसन खे एॾो महांगो 50 रुपए जी टेबलेट 250 ते वञी पहुती आहे। असां इमरान ख़ान खे वज़ीर आज़म खे असां अपील था कयूं त महिरबानी करे पंहिंजी PTI गवर्नमेंट खे सुधारे ऐं मेडिसन सस्ती करे, जेको असां ग़रीब माण्हू इन फ़ाइदो वठी सघूं।